अस्सलाम वालेकुम। हथियार साण खयो मुझे कान घुमदा पया वतन। हथियार साण खयो मुझे कान माण्हू पया घुमन। थोरो सोच पाण इहे मूं साण सोना पया वेठन। दोस्तों ॾाढी महिरबानी जिन बि असांजे गीतनि खे पसंदि कयो ऐं काफ़ी मोट मिली आहे। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। लख लाइक थोरा के थोरा बूटे माण्हुनि जा। इन एल्बम जी कामयाबी खां पोइ अची रहियो आहे एल्बम नंबर 11 कोयल प्रोडक्शन में, जंहिंजो प्रोड्यूसर आहे आसिफ अली शेख साहब ऐं मुंहिंजा सहकार आहे भरपूर तावन इम्तियाज़ अली खावड़ साहब ऐं हिन जा सुठा सुठा शाइर आहिनि। त हिन एल्बम जी टाइटल सॉन्ग आहे हार मन मिठा। टाइटल सॉन्ग बि आहे ऐं उनवान बि आहे नंबर जो। इंशाल्लाह तनक़रीब तव्हांखे ऐं हे म्यूज़िक जेका आहे स्पेशली ख़ूबसूरत गीत ॾियण लाइ लाहौर मां जेको आहे रिकॉर्ड थी म्यूज़िक इंशाल्लाह तव्हांखे ख़ुशि वेंदा। वॾी महिरबानी दुआ में यादि जिते ख़ुशी